सूरह बकरा रुकू नंबर 25। ए पैगंबर बनी इसराइलन खां पुछा कर त खेनि केतिरियूं चिटियूं निशानियूं ॾिनियूंसीं ऐं जेको अल्लाह जी नेमत खे पाण वटि अचण खां पोइ मिटाईंदो त अल्लाह सख़्तु अज़ाब कंदड़ आहे। काफ़िरनि लाइ दुनिया जी हयाती सींगारी वई ऐं मोमिननि साण ठठोलियूं कंदा आहिनि ऐं जेकी परहेज़गार आहिनि से क़यामत जे ॾींहुं उन्हनि काफ़िरनि जे मथां हूंदा ऐं अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे अणगणी रोज़ी ॾींदो आहे। सभु माण्हू हिकु टोली हुआ, पोइ फिरी इख़्तिलाफ़ में पिया। तंहिं करे अल्लाह पैगंबरनि खे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेजारींदड़ करे मोकिलियो ऐं साणनि सच सां किताब हिन लाइ लाथाईं त उहो किताब माण्हुनि जे विच में जंहिं ॻाल्हि बाबति झगड़ो कंदा आहिनि तंहिं बाबति निबेरो करे ऐं उन्हीअ बाबति ॿिए कंहिं बि तकरार न कयो। पर जिन खे उहो किताब ॾिनो वियो तिन पधरनि हुकमनि अचण खां पोइ पाण में साड़ पियल सबबनि तकरार कयो। पोइ अल्लाह उहा सची ॻाल्हि जंहिं बाबति झगड़ो कयूं तंहिं ॾांहुं पंहिंजे हुक्म सां मोमिननि खे सिधो रस्तो ॾेखारियो ऐं अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे। ए मुस्लमानो, अव्हीं हिन हूंदे बि बहिश्त में हिड़ण जो गुमान कंदा आहियो छा जो अञा अव्हां खे उन्हनि जी हालत न आई आहे जेके अव्हां खां अॻु गुज़रिया, जिन खे सुञाई ऐं ॾुख पहुतो ऐं एसी ताईं लोॾिया विया जेसी ताईं पैगंबर ऐं जे मोमिन साणसि हुआ तिन दुआ घुरी चयो थे त अल्लाह जी मदद कॾहिं पहुचंदी। चयो वियुनि त होशियार रहो त अल्लाह जी मदद वेझी आहे। ए पैगंबर तोखां पुछनि था त उहे छा ख़र्चीनि? खेनि चयो त जेको माल ख़र्चो सो माउ पीउ ऐं माइटनि ऐं छोरनि ॿारनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि खे ॾियण जो आहे ऐं जेका चङाई कंदो सालहंदो छो त अल्लाह हुन खे ॼाणंदड़ आहे। ए मोमिनो, अव्हां ते काफ़िरनि सां वेढ़ करणु फ़र्ज़ कई वई आहे ऐं उहा अव्हां खे नाख़ुशि लॻंदी आहे ऐं शायदि अव्हीं कंहिं शइ खे नाख़ुशि भायो ऐं हक़ीक़त करे उहा अव्हां लाइ भली हुजे ऐं शायदि कंहिं शइ खे प्यारो रखो ऐं उहा अव्हां लाइ बुछड़ी हुजे ऐं अल्लाह ॼाणंदो आहे ऐं अव्हीं न ॼाणंदा आहियो।